इते अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं। कोटड़ी कबीर मां जिथे 3 ॾींहं अॻु मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटड़ी कबीर में 3 ॾींहं अॻु मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे, जॾहिं त पीरसन जुमन मंगी ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम ॾिनो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कोटड़ी कबीर में 3 ॾींहं अॻु मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। कोटड़ी कबीर मां जिथे 3 ॾींहं अॻु मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। पीरसन जुमन मंगी ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम धणी हवाले कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवांखे अपडेट कंदा हलूं। कोटड़ी कबीर में 3 ॾींहं अॻु मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। पीरसन जुमन मंगी ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं कोटड़ी कबीर मां शौकत अली शाह खां। जी शौकत, वधीक आगाह कजो। जी सर, ही जेको आहे सो अबड़ा बिरादरी ऐं मंगी बिरादरी जो 3 ॾींहं अॻु झेड़ो थियो हुयो मामूली ॻाल्हि सां। सिरना इलेक्शन लॻण सबबि मोहम्मद जुमन पीरसन जेको ज़ख़्मी थी पियो, उहो अॼु अस्पताल में फौत थी वियो आहे। ज़ख़्मनि जा सूर न थियनि। ठीकु आहे शौकत, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।